जिया साहब, खबरें आ रही हैं कि चौधरी साहब नून लीग से आउट हो रहे हैं। कोई आपकी तरफ से कोई सवाल हो तो मैं उसका जवाब देने के लिए तैयार हूं, लेकिन अभी चूंकि मैंने कल भी बात की है, मैं कल से एक नया इशू जो है वो चल रहा है, और वो इमरान खान के बनी गाला के जो घर है उनका जाली सर्टिफिकेट की बात कल से बहुत आम है। चौधरी निसार के पार्टी में निकाली ॾियण बाबत सवाल थे मियां नवाज शरीफ बनी गाला के नक्शे बाबत जवाब ॾिनो। अॻूणे वज़ीर आज़म मियां नवाज शरीफ चयो आहे त इमरान खान नाया जो ॻाल्हि ॿुधंदे ई ॻाल्हाइण शुरू करे छॾिया, कंहिं बि मामले जी तह ताईं पहुचण बाद ही ॻाल्हाईंदुसि। पेट्रोल डीजल ऐं गास्टेज जे अघनि में वाध सां महांगाई जे तूफ़ान जा इम्कान। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तेल अघनि में वाध जी मज़म्मत कंदे चयो आहे त नवाज़ लीग हुकूमत जो अवाम दुश्मन चहिरो साम्हूं अची वियो। इमरान खान चयो आहे त शर्म जी ॻाल्हि आहे जो अमीर तबिके ते टैक्स लॻाइण बदिरां ग़रीब तबिके खे पीढ़ियो पियो वञे। अवाम पारां वधायल अघ वापसि वठण जो मुतालबो। सुप्रीम कोर्ट वेल्थ टैक्स जी गोगाड़ी बाबत शरीफ कुटुंब जूं अपीलूं रद्द करे छॾियूं। नवाज शरीफ, शहबाज शरीफ, नुसरत शहबाज ऐं ॿियनि वेल्थ टैक्स गोगाड़ी खे चैलेंज कयो हो। FBI जो चवणु आहे त रूल्स मूजिबि वेल्थ टैक्स वसूल कयो वियो। अदालत 2001 में मामिलो खिलाए चुकी आहे। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में शरीफ कुटुंब खिलाफ अल अजीज़िया ऐं फ्लैगशिप इन्वेस्टमेंट बाबत ॿिनि ज़िमनी रेफरेंसिस जी ॿुधणी दौरान वक़फ़ो। मियां नवाज शरीफ के वक़फ़े बाद पेश थियण खां छूट मिली वई। अॼु 8 शाहिद पंहिंजा बयान रिकॉर्ड कराईंदा। इलेक्शन कमीशन में एनक्यूएम जी कन्वीनरशिप बाबत दाख़िल दरख्वास्त ते ॿुधणी। फारूक सत्तार इलेक्शन कमीशन जे इख्तियारनि खे चैलेंज कंदे चयो आहे त पार्टी सरबराह जी चूंड इलेक्शन कमीशन न पर कारकुन कंदा आहिनि। बहादुराबाद ग्रुप जे फारूक नसीम चयो आहे त हिन बारे सां इलेक्शन कमीशन खे फ़ैसिलो करणो आहे। निहाल हाशमी जी नाअहली सबब सेनेट जी ख़ाली थियल सीट ते पंजाब असेंबली में चूंड थी रही आहे। पोलिंग जारी। नवाज़ लीग जे हिमायत याफ़्ता उम्मीदवार डॉक्टर असद अशरफ ऐं तहरीक इंसाफ़ जे उम्मीदवार डॉक्टर ज़रका सहरवर्दी विच में मुक़ाबलो। MPA फरज़ाना बट पारां बैलेट पेपर्स ॾेखारण ते तहरीक इंसाफ़ जो एहतजाज। तहरीक इंसाफ़ जो अॻवान अलीम खान ऑफशोर कंपनी जी जांच जे हवाले सां नेब लाहौर जे ऑफिस में पेश थी वियो। चौधरी भाइरनि खे 6 मार्च ते तलब कयो वियो। सिंध हाई कोर्ट नैब रेफरेंस दाख़िल करण वारे एहतसाब अदालत जे फ़ैसिले ख़िलाफ़ मकानी खाते जे अॻूणे सेक्रेटरी अली अहमद लुंड जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। पंजाब जे इलाइक़े रहीम यार खान में मालगाड़ी जी बोगियूं पटड़ी तां लही वञण सबब ग्राउंड ट्रैक मुतासिर थियण करे रेलवे ट्रैफ़िक ॿिए ॾींहुं बि मुअत्तल। ट्रेनूं 11 खां 36 कलाक लेट। सभई मुसाफ़िर परेशान। रेलवे इख्तियारनि जो चवणु आहे त ट्रैक क्लियर कयो वियो आहे। जल्द ट्रैफ़िक बहाल कई वेंदी। वफ़ाक़ी सरकार हज कोटा जा 50 सैकड़ो कुरा अॼु कढण जो फ़ैसिलो करे वरितो। 4 वॻे मज़हबी मामलनि वारी वज़ारत जे ऑफिस में कुरा कढिया वेंदा। बाक़ी 50 सैकड़ो तहत सीटनि जे विर्स टूर ऑपरेटर बाबति अदालती फ़ैसिलो अचण खां पोइ कयो वेंदो। खदड़नि फ़क़ीरनि बि चूंडनि में हिसो वठण लाइ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त चूंडनि वारे ॾींहुं संदन वोट कास्ट करण लाइ अलॻि बूथ क़ाइमु कया वञनि। मियां साहब वेझो ॾिया ऐं चंद्राणी बिरादरी जे 2 धुरनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो। फायरिंग में 2 ॼणा मारिजी विया, 6 ॼणा ज़ख़्मी। सिदावल जुणे जे वेझो जवाबदार मामूली ॻाल्हि तां डंडा हणी नौजवान खे मारे छॾियो। कनकोट वेझो कारे इल्ज़ाम हेठि नारी क़तल। राणीपुर वेझो पाणी जे बारे जे वियल फोरहत हथियारबंदनि हथां क़तल।
बलूचिस्तान में रवायती सिबी मेले जो रंगारंग तकरीबूं शुरू थी वयूं। तकरीबन दौरान हॉर्स एंड कैटल शो, घोड़न की जोड़ ऐं ज़रई नुमाइश बि मुनक़िद कई वञी। लोक फनकार वासू गाजानी बि माण्हुनि जे दिल विंदराइण लॻो। पूजा पाठ सां गॾु प्यारनि खे रंग हणी मोहबत जो इज़हार कयो पियो वञे। शारजा में PSL जो दंगल जारी। शारजा में अॼु कोयटा ग्लैडिएटर्स जो मुक़ाबलो पेशावर ज़ल्मी सां थींदो। कोयटा ग्लैडिएटर्स जे क्विन पीटरसन पाकिस्तान अचण खां इनकार करे छॾियो। शाम जे इलाइक़े गोता में फौजी बमबारी में मारिजी वियल जुर्म 600 खां वधी वियो। जंगबंदी बावजूद मुतासिर इलाइक़े मां लॾपलाण नथी सघे। गॾियल क़ौमुनि चयो आहे त जंगबंदी जो मुक़ररु कयल वक़्तु घटि आहे। गोता में इमदादी टीमूं बि न पहुची सघियूं। यूरोप के मुख्तलिफ मुल्कन में शदीद बर्फबारी जारी। सल्वेनिया में गर्मीपद काटो 27 थी वियो। मुख्तलिफ हादसनि ऐं वाक़िअनि में फौतन जो अंग 40 थी वियो। बरतानिया में तूफ़ानी बरसात सबब ज़िंदगी जो कारवहिंवार मुकम्मल तौर ते ठप। शूर में विंटर ओलंपिक्स के मौके ते उत्तर कोरिया अमेरिका के वफ़दनि विच में सिधी रीत ॻाल्हियूं थियण जो इंकिशाफ। रिपोर्ट्स मूजिब ॻाल्हियुनि जो मक़सद राब्तनि जी बहाली लाइ रोड मैप तय करणु आहे। नहीं कर सकते। बेचारी का कोई नहीं है माँ। हमें इससे क्या? क्यों घुस रहा है सबके बीच पे? कौन मारना चाहता है आपको? वो आदमी। क्यों मारना चाहता है? नहीं पता। वो लड़की आपकी हमदर्दी के लायक नहीं है। क्या? बॉलीवुड स्टार अनुष्का शर्मा जी नई हॉरर फिल्म परी सुभाणे रिलीज थी रही है। बॉक्स ऑफिस पंडितन पहिरें ॾींहुं 6 करोड़ रुपयनि जे बिज़नेस ते कथी करे छॾी।